हाफिज अमीरुद्दीन के गुजारिश कंदुस तो साईं रुशदुल्लाह साहब जन के गुलन जो तोहफो पेश कर। अब्दुल जब्बार वासो साहब की गुजारिश कंदुस तो हजरत मौलाना काजी सिद्दीक़ राशिद खान सुमरो साहब के अजर का तोहफो पेश कर। मौलाना नूरुल्लाह साहब के गुजारिश कंदुस तो काजी सिद्दीक़ राशिद खान सुमरो साहब जन के अजर का तोहफो पेश कर। कारी फजल रहमान रोजाई साहब जन के भी गुजारिश कर दोस्तों वो भी कायदे से अल्लाह महाराज खालिद मामूद सुमरो जाबर जन के अजर का तोहफा पेश करें। वही रोनो काटे उठी ए जगह दोस्त बीठल हैं सभी दोस्त वही जेका थकी पिया आहिनि मुंहिंजी तरफ़ों इजाज़त वञी सघो था। जेका दोस्त थकिजी पिया आहिनि मुंहिंजी तरफ़ों मोकल आहे। बाक़ी जेका थकिया न आहियो त वेही रहो। कोई भी दोस्त बीठल नज़र अचे वो दोस्तों वेही रहो। हिननि खे वठी ॿांह खां विहारो सभिनी खे। वेही नथा सघो त घर वञो इजाज़त आहे तव्हांखे। वो पुट वही रहो। जो विच तकीर में उछे उनके बस पुलिस वारनि के हवाले कंदा वञो गणे गणे। अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु वनुमिनु बिही वनतवक्कलु अलैहि वनऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल्हु फला हादिय लहु ونشهد أن لا إله إلا الله ونشهد أن محمدا عبده ورسوله قال الله تبارك وتعالى في القرآن المجيد والفرقان الحميد أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم اهدنا الصراط المستقيم صراط الذين أنعمت عليهم غير المغضوب عليهم ولا الضالين وقد قال النبي صلى الله عليه وسلم العلماء ورثة الأنبياء صدق الله العلي العظيم وصدق رسوله النبي الأمي الصادق الأمين إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل على محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد اللهم بارك على محمد وعلى آل محمد كما باركت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد قابل ذي वक़ार हजरत मौलाना मोहम्मद इसहाक लगारी साहब अमीर जमीयत उलमा इस्लाम जिला घोट की स्टेज पे मौजूद अकाबरीन जमीयत उलमा इस्लाम पिंडाल में मौजूद कादिरपुर जा गैरतमंद जुर्रतमंद दिलेर मुजाहिद साथियों अज जहिन अजीम शान फ़कीदुल मिसाल इज्तिमा जे इनेकाद ते
मां इदारे जे मुंतजिमीन के मकामी जमात के दिल जे गहराइन से मुबारकबाद पेश करियां थो। धनी दर दुआ करियां थो त अल्लाह तबारक व तआला तवाए असांजी अॼु जी हिन हाज़िरी के पंहिंजे बारगाह में शर्फ कबूली असां सरफराज फरमाए। दस्तार बंदी कंदड़ तलबा इकराम के, उन्हनि जे वालिदैन के, असातिज़ा के भी दिल जे गहराइन से मुबारकबाद पेश करियां थो। धनी दर दुआ करियां थो अल्लाह तबारक व तआला हिन इदारे के क़यामत जे सुबह ताईं शाद ऐं आबाद बणाए ऐं रब करीम हिन इदारे के मीनारे नूर बणाए। मतलब पहिरियों खोड़ सारनि उलमा इकराम जा तफ़सीली बयानात अवां ॿुधा। मां बाद इंशाअल्लाह मखदूमुल उलमा हज़रत सईद अब्दुल क़य्यूम हालेजवी साहब दामत बरकातुहुल आलिया जो बयान थींदो। मां मुख्तसर वक्त में बचार गालियों अर्ज करण चाहियां थो। उम्मीद करियां थो त तव्हां मुंहिंजे मारूज़ात के दिल जे कननि सां ॿुधंदव। अॼु जे जलसे जो मौज़ू सीरतुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं महीनो जमादुस्सानी जो 22 जमादुस्सानी खलीफे बिला फसल सोहरे पैगंबर जनाब सिद्दीक़ अकबर रज़ी अल्लाह तआला अन्हु जे वफ़ात जो ॾींहुं मां मौज़ू जे मुनासिबत सां ऐं महीने जे मुनासिबत सां बचार ॻाल्हियूं अर्ज़ करे पंहिंजे गुफ़्तगू के असल मक़सद जे तरफ़ वठी वञण जी कोशिश कंदुसि त काइनात जे अंदर रब जी ख़ल्क़ियल सॼी खुदाईअ में अल्लाह तबारक व तआला बिन माण्हुनि जे मथां इनामात अहिड़ा फरमाया जेका अल्लाह इनाम के ॿिए माण्हू जे मथां न फरमाया। अंबिया भी सवालक है, नबी भी कमो बेश सवालक। हे सहाबा में अंबिया में मुमासिलत है। अंबिया भी सवालक, नबी भी सवालक। सवालक नबी है, सवालक सहाबी। एक बाहर रज़ाकार नजर आए गाड़ियुनि वारनि खे चवंदो ख़ामोशी सां था गुज़रो, कहिड़ो आसमान तो किरे। जेका ड्यूटी ते ॿाहिरि रज़ाकार बीठा आहिनि, नबी भी सवालक है, सहाबी भी सवालक है। मुमासिलत है अंबिया में ऐं सहाबा में ऐं सवालक नबीजन में 313 नबीजन जो शान बाकी नबीजन खां मथे ऐं सवालक सहाबिन में 313 बदरी सहाबा जो शान सवालक सहाबा खां मथे। तवज्जो आया कोने? नबी भी सवालक, सहाबी भी सवालक। सवालक नबीजन में 313 नबीजन जो शान बाकी नबीजन खां मथे। सवालक सहाबिन में 313 बदरी सहाबा जो शान बाकी सभिनी खां मथे। वरी 313 नबीजन मां 10 नबी उलुल आज़म नबी त 313 नबी सहाबिन मां अशरा मुबशरा वारा 10 सहाबी उलुल आज़म सहाबी। ऐं मुमासिलता अंबिया में ऐं सहाबा में। वरी 10 उलुल आज़म नबीजन मां 4 नबीजन जो शान सवालक नबीजन खां मथे। केड़ा 4? तौरात वारो, ज़बूर वारो, इंजील वारो, कुरान वारो। इन 4 नबीजन जो शान सवालक नबीजन खां मथे।
तवरी मदीने जमीर जे सवालक गुलामन मां चैन यारन जो शान सवालक सहाबा का मथे वरी चैन मां चैन नबी जन मां चोरा चवारे मां ज़बूर वारे मां इंजील वारे मां कुरान वारे मां कुरान वारो सवालक नबी जन खां गोए खणी वियो तो सवालक सहाबिन में हिजरत वारी रात कुरान जह अबू बकर सिद्दीक जी गोद में हो वो सिद्दीक अकबर सवालक सहाबा खां गोए खणी वियो ऐं उलमा इकराम जी इजाजत सां वहां हिकड़ी गाल अर्ज किया हिकड़ो नुक्तो अर्ज किया बराहे रास कुरान सजे कुरान में अल्लाह बराहे रास के सहाबी को ठियो तो सिद्दीक अकबर के सहाबी को ठियो इज़ यक़ूलु लिसाहिबिही ला तहज़न इज़ यक़ूलु लिसाहिबिही ला तहज़न बराहे रास्त अल्लाह कुरान में सिद्दीक अकबर के सहाबी को ठेवा इज़ यक़ूलु लिसाहिबिही ला तहज़न ऐं जेको नस्से कुरान जो इनकारी हुजे वो छा थींदो मौलवी फतवा ॾियनि नस्से कुरान जो इनकारी हे त नस कुरान बीठो आहे त अबू बकर सहाबी आहे जेका चवनि था अबू बकर सहाबी न आहे उन जे बारे में दारुल इफ्ता सां रुजू कयो हजरत अबू दरदा रज़ी अल्लाह तआला अन्हु फरमाए एक दफ़े मां जनाब सिद्दीक अकबर गॾु पिया वञो ऐं मां सिद्दीक अकबर खां कुछ कदम अॻिते पियो हलां जॾहिं इहो मंज़र मदीने जे मीर ॾिठो साईं जन फरमायो अबू दरदा अबू बकर सिद्दीक खां अॻियां छो हले जेको काइनात जे इंसाननि मां अल्लाह जंहिंखे अज़ीम इंसान बणायो उन जे अॻियां छो हले सिद्दीक अकबर मखलूक मां मदीने जे मीर जे गुलामन मां सब का अजीम इंसान है ऐं वो सिद्दीक अकबर है जे सिद्दीक अकबर जे शान में अल्लाह कुरान जी सजी सूरत लैल नाज़िल फरमाई ऐं जंहिंमें रब सिद्दीक अकबर जूं क्वालिटियूं बयान फरमायो तो अबू बकर गोए छो खड़ी वियो अबू बकर सभिनी खां अॻिते छो निकिरी वियो अबू बकर सभिनी खां अॻिते कीअं निकिरी वियो रब फरमायो फम्मा मन आता वत्तका वसद्दक़ बिल हुस्ना अबू बकर सभिनी खां गोए इन जे करे खड़ी वियो फम्मा मन आता वत्तका जेको कुछ सिद्दीक अकबर वट हो सब कुछ मदीने जे मीर जे कदमन तां लुटाए छॾी नारे तकबीर शाने मुस्तफा शाने सहाबा रुगो ये न लुटाई एक दफे जनाब जिब्राइल आयो टाट जा कपड़ा पातल हन साईं फरमायो जिब्राइल खैर है गुण वारा टाट वारा कपड़ा पाता थई छा थियो जिसे रुगो मान पाता है अर्श ते जह जी जूठी आ सबनी ये टाट वारा कपड़ा गुण वारा कपड़ा पाता है साईं फरमायो खैर ता है अल्लाह यो छो हुकुम ॾिनो टाट जा कपड़ा रब छो पराया थव जिसे इन जे करे जेको कुछ हो सब कुछ त लुटाए छड़ी जिस्म ते पातल कपड़ा भी अल्लाह जे नाले ते खैरात करे पान टाट जा कपड़ा पाता थई सिद्दीक अकबर जो लिबास अल्लाह के एड़ो वणी वियो जो रब अर्श ते डूटी कंदड़ मलाइकन के हुकुम कयो फर्श ते जो को लिबास सिद्दीक अकबर पातो अर्श ते डूटी नींदड़ मलाइक भी सागो लिबास पाइन अज जमीयत उलमा इस्लाम जे मैदान ते कम पई करे अज असां जो मकसद छा है जमीयत उलमा छा पई चाहे असां खत्म नबुव्वत जी चौकीदारी पे चाहियो नामूस रिसालत जी चौकीदारी पे चाहियो सहाबा इकराम जे शान जी चौकीदारी पे चाहियो मस्जिद जी मदरसे जी दाढ़ी जी पटके जी थी
दीन जी दीनदारन जी चौकीदारी पे चाहियो असा चाहियो था लिनुखरिज अल इबाद मिन इबादत अल इबाद इला इबादत रब्बिल इबाद। तो हिन धरती ते अमेरिका जो बरतानिया जो यहूद ऐं हनूद जो निज़ाम न हलंदो, हिन धरती ते निज़ाम हलंदो तो मोहम्मद अरबी जे शरीयत जो निज़ाम हलंदो। नारे तकबीर, नारे तकबीर। असा मदीने जमीर जे सुन्नत जो निज़ाम नाफ़िज़ करण था चाहियो। असा हिते सिद्दीकी, फारूकी, उस्मानी ऐं हैदरी निज़ाम था चाहियो। अज मुल्क जो हाल चाहे, अज मुल्क जो हाल ही है आम माण्हू बिन वक्तन जी मानी जे लाइ परेशान। अज गरीब इज्जत सां पंहिंजे बच्चे के मानी खाराइण जे लाइ परेशान है। अज सॼो ॾींहुं मज़दूर कमाए करे शाम जो घर तो मोटे त परेशान आ। बटालू वठां या टमाटा वठां, अटो वठां या गोश्त वठां। तनख्वाहदार मुलाजिम सॼो महीनो ड्यूटी ऐं नौकरी करण खां पोइ पहिरीं तारीख़ जॾहिं पघार हथ में थी मिले त परेशान आ। बिजलीअ जो बिल भरियां, गैस जो बिल भरियां, ॿारनि जी स्कूल जी फीस भरियां या घर में राशन जो कट्टो लहारायां। आहे या कोन्हे? ॻाल्हायो न था? अब ईअं आहे या कोन्हे? अॼु आम माण्हू परेशान आ त बिन वक्तन जी इज्जत सां बच्चन के मानी खारायां या अम्मा ऐं अब्बो घर में बीमार हैं उन्हनि जे दवा जो इंतजाम कयां। एक तरफ आम माण्हू जो जीअण जंजाल कयो वियो, एक तरफ आम माण्हू इज्जत सां बिन वक्तन जी मानी जे लाइ परेशान है, तो ॿिए तरफ़ सभा जड़ी सिंध के खपाइण जूं साज़िशूं पियूं थियनि, सिंध के ट्रण जा मंसूबा पिया थियनि, सिंध जे कारूंजर जा जबल खपाया पिया वञनि, कराची के सिंध खां अलॻि करण जा मंसूबा पिया थियनि, सिंध जा ॿेट ऐं जज़ीरा खपाइण जा मंसूबा पिया थियनि, त टे तरफ़ ख़त्म नबूवत जे कानून ते धाड़ा पिया लॻनि। ऐं मां वांगुरु सादो को सफ़ा कादिरपुर में मुझो बाबू एड़ा मुजाहिद त मांखे न छॾी वियो। तव्हां वांगुरु भाड़ जा तर्रा मुड़ुस माण्हू ॾेई वियो हो। मांखे मुड़ुस माण्हुनि जी अल्लाह अकबर जो जवाब खपे। तूं छॾे ॾे होॾां होॾां आवाज़ नारो बि होॾां जवाब बि होॾां। ख़बर पए त कादिरपुर में अञा बि मुजाहिद जीअर आहिनि, मुजाहिद मुआन आहिनि। अञा बि मज़ो न आहे। मुजाहिद तूं भाड़िया थी विया आहिनि लॻे थो। कायदियानिन ते रुगो लानत न हुजे, लख लानत हुजे। कायदियानी काफिर आहिनि, कायदियानी ख़त्म नबुव्वत जा मुनकिर आहिनि ऐं रब मोहम्मद जो कसम फाहीअ जे फंदे ते बि चवंदासीं त कायदियानी काफिर आहिनि। अॼु मौलवी साक लॻारी वेठो आहे, रखोसि टिकट ते क़ुर पुछोसि। मां लाउड स्पीकर ते थो ॻाल्हायां, मोबाइल रिकॉर्ड थी अथनि, ज़िम्मेदारी सां थो ॻाल्हायां। तहां जे घोटकीअ जे स्कूलनि में कायदियानी मुसलमाननि जे ॿारनि खे चइनि सिफ़नि ते लिटरेचर ॾेई विया आहिनि। मासूम बच्चनि खे ग़ुलाम अहमद कायदियानी था पढ़ाइनि। घोटकीअ जे स्कूलनि में तव्हां किथे आहियो? तव्हां ॿनीअ में पूरा आहियो, वनीअ में पूरा आहियो, ॾोकड़नि में ऐं रोज़गार में ऐं धंधे में पूरा आहियो। तव्हांजे औलाद जो ईमान ख़राब करण जे लाइ हिकु हिकु ॿार खे ग़ुलाम अहमद कायदियानी हथनि में ॾिनो वियो। तव्हांखे ख़बर बि कोन्हे। तहांजे घोटकी में सदिन में कोई यहूदी न रहियो।
हिंदू रहा आहिन भी सही, मेघवाड़ भी हिन, मारवाड़ी भी हिन। तहां जे घोटकीअ में चैन घरनि नादरा में वञी दरख़्वास्त ॾिनी आहे त अॼु खां पोइ असां यहूदी आहियूं, यहूदी, असांखे नादरा में यहूदी लिखियो ऐं पढ़ियो वञे। मां को पंजाब जो, को ख़ैबर पख्तूनख्वा जो, को बलोचिस्तान जूं ॻाल्हियूं नथो कयां, तव्हांजे ज़िले जूं ॻाल्हियूं थो कयां। अॼु हिकु तरफ़ ग़रीब जो चीण जंजाल कयो वियो आहे, हिकु तरफ़ आम माण्हूअ खां ज़िंदगीअ जो हक़ खसे वियो आहे, ॿिए तरफ़ तबाह झड़ी सिंध जे वहदत ते हमला पिया थियनि, टे तरफ़ ख़त्म नबुव्वत ते धाड़ो, नामूस रिसालत ते धाड़ो, मासूम बच्चन के गुलाम अहमद कायदानी बनाने जा मंसूबा पे थियनि। एक रात में इस्लामाबाद में 20-25 करोड़ रुपया हुकूमत जारी कया तो मंदिरन के तामीर कयो वने। 20-25 करोड़ इस्लामाबाद जे मंदिरन जे तामीर जे लाइ खर्च किया विया। मुझे जमात के मुखे कोई एतराज को नहीं, घणे अरब रुपयो खर्च कयो। अकलियतुनि जे जान माल इज्जत ऐं आबरू जी चौकीदारी मुसलमाननि जे ज़िम्मे आहे। हिंदुनि खे अकलियतुनि खे तहफ़ुज़ मिलणु घुरिजे। हाणे क्रिसमस ते दिसंबर जे महीने में इस्लामाबाद जे चर्चुनि, ईसाइन जे इबादत खाननि, चर्चुनि जी चौकीदारी, निगरानी, सिक्योरिटी रेंजर्स ऐं आर्मी कई। रेंजर्स ऐं आर्मी, असांखे कोई एतराज़ नाहे, कयो चर्चुनि जी चौकीदारी। अकलियतूं महफूज़ हुजनि, अमन जो तकाज़ो आहे। लेकिन हिकु तरफ़ कायदानियत परवान पई चढ़े, हिकु तरफ़ सहाबा इकराम जे शान में गुस्ताखी पई थिए, हिकु तरफ़ सिद्दीक़ अकबर जे शान में गुस्ताखी पई थिए, हिकु तरफ़ मासूम बच्चन के गुलाम अहमद कायदानी पढ़ायो पियो वञे, हिकु तरफ़ मंदिरनि जे तामीर ते करोड़ों रुपया पिया ख़र्च थियनि, हिकु तरफ़ चर्चुनि जी सिक्योरिटी रेंजर्स ऐं आर्मी पई करे, त ॿिए तरफ़ बाबुल इस्लाम सिंध जे शहर सखर में हिक रात में 19 मस्जिदन के बिल्डोजर हणी करे शहीद कयो थो वञे। हिक रात में 19 मस्जिदूं शहीद कयूं वञनि। तव्हांखे ख़बर पई है न पई? अलाए कॾहिं उथंदव तव्हां, अलाए कॾहिं सुजाग थींदव। मस्जिदूं कंहिंजा घर आहिनि? जेके पक्का हुए अल्लाह जो नालो मोहब्बत से वठन, अल्लाह जी रहमत ईंदी इंशाअल्लाह। अब मस्जिदूं कंहिंजा घर आहिनि? कंहिंजा घर आहिनि? मस्जिदूं कंहिंजा घर आहिनि? मंदिर महफूज आ, मस्जिद महफूज ना है। चर्च महफूज आ, लेकिन हिन इस्लाम ऐं कलमे जे नारे ते हासिल थींदड़ मुल्क में मस्जिद महफूज ना है। अमेरिका ऐं बरतानिया जा मिसाल नथो ॾियां, बाबुल इस्लाम सिंध जे तव्हांजे पाड़ेसरी ज़िले सखर जा मिसाल थो ॾियां। जमीयत उलमा ग़रीबन के उन्हनि जा हक़ ॾियण थी चाहे, मिस्कीनन मज़दूरन के उन्हनि जा हक़ ॾियण थी चाहे। जमीयत उलमा सबा झड़ी सिंध के वादुनि जे बातल मां आज़ाद करण थी चाहे। जमीयत उलमा ख़त्म नबुव्वत जे कानून जी चौकीदारी थी चाहे। जमीयत उलमा नामूस सहाबा जे इज्जत ऐं अज़मत जी चौकीदारी थी चाहे। जमीयत उलमा दाढ़ी पटके मस्जिद ऐं मदरसे जी चौकीदारी थी चाहे। इंशाअल्लाह इन मुल्क जे अंदर जमीयत चाहे अबाबील ला इलाहा इल्लल्लाह जो निज़ाम जरूर नाफ़िज़ करे रहंदा इंशाअल्लाह। पाकिस्तान का मतलब क्या? पाकिस्तान का मतलब क्या? तेरा मेरा रिश्ता क्या? अज मुसलमानन जो पहिरियों क़िबला, क़िबला अव्वल बैतुल मुक़द्दस। ये रब फरमायो सुब्हानल्लज़ी अस्रा बिअब्दिही लैलन मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सा। तुम भी सैर करने वींदो रहीम यार खान जो सैर, घोटकीअ जे सहराउनि जो सैर, हाँ तू भी सैर ते वींदो, कराची जो सैर, सखर जे दरिया जी पुल जो सैर, तुझा सैर नहीं है। चिड़ियाघर जो सैर,
रब कुरान में तो फरमाए मां पंहिंजे महबूब मदीने जे मीर के सैर करायो। केड़ो सैर करायो? सुब्हानल्लज़ी असरा बिअब्दिही लैलम मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सा। रब तो फरमाए मां महबूब के मस्जिद हराम खा मस्जिद अक़सा जो सैर करायो, क़िबला अव्वल जो सैर करायो। रुगो सैर न करायो, सवा लख नबी अल्लाह पहुंचाया ऐं मदीने जे मीर के रब हुकुम कयो सवा लख नबी जन के इमामत करा। उन मस्जिद अक़सा में रब जे हुक्म थे मदीने जे मीर सवा लख नबी जन के इमामत कराई। अज क़िबला अव्वल बैतुल मुक़द्दस के यहूदन जे हवाले करण जो साज़िशूं पियूं थियनि। इन मदरसे जो नालो छा आहे? जामिया हम्मादिया तजवीदुल कुरान। तहां को तो पुछां बा इन जामिया हम्मादिया तजवीदुल कुरान के तहां घोटकी जे के बरेलवी जे हवाले कंदो? जवाब दियो। दरगाह भरचूंडी शरीफ जे हवाले कंदो? असांजा बुजुर्ग आहिनि, ॾाढा पीर असांजा उते दफ़न थियल आहिनि। अब आहे मदरसो भरचूंडी वारनि खे ॾींदव? छो? मुस्लमान आहिनि। हाँ बा असांजो हे मदरसो शीयन जे हवाले कंदो? मुक़ल्लिदन गैर मुक़ल्लिदन जे हवाले कंदो? ॿियो त ठहियो मौली इसाक लगारी मुंहिंजे हवाले बि कोन कंदो। हाली त झंडा तो पाराए, गुल तो पाराए, पर जंहिंमहिल तव्हां मदरसो ॾे चवंदो मौली साहिब ओ दरवाज़े जे ॿाहिरों बीहे, हेॾे न अचिजांइ, मुंहिंजे हवाले बि कोन कंदा। अॼु असां पंहिंजी मस्जिद पंहिंजो मदरसो के बे जे हवाले करण जे लाइ तैयार न आहियूं, लेकिन काफ़रनि जा एजेंट, काफ़रनि जा नुमाइंदा, काफ़रनि जा पिठो हुक्मरान, यहूदन जा पिठो हुक्मरान क़िबला अव्वल बैतुल मुक़द्दस यहूदन के हवाले करण जी मनसूबाबंदी करे रहिया आहिनि। क़ाइद मिल्लत इस्लामी जा इमामुल इनक़िलाब मौलाना फजलुर रहमान ऐलान किया है त जैसी ताईं जमीजत जो हिकड़ो कारकुन जिंदा है, इंशाअल्लाह पाकिस्तान के कंहिं बि क़ीमत ते इसराइल के तस्लीम करण जी इजाज़त न ॾींदासीं। अज खत्म नबूवत धाड़ा पिया लगन, अज नामों से सहाबत धाड़ा पिया लगन, अज मस्जिद थे मदरसे थे। जॾहिं मां ॻाल्हायां थो चाचा बचल, जॾहिं मां ॻाल्हायां थो घुराए करे था चवनि, रिकॉर्ड जो हिस्सो बनाइण थो चाहियां। पीछे हट जाओ वरना तुम्हारे ऊपर गद्दारी के मुकदमात बनाएंगे, वरना तुम्हें जेल में डालेंगे, वरना तुम्हें कुचल कर रख देंगे। ऐं मां उते उन मीटिंग में उन्हनि के साम्हूं मुंहं ते चयो त हिन जिस्म में ख़ालिद महमूद सुमरे जो खून आ। मां कटजण सिखियो आहे, झुकण नाही सिखियो आहे। अॼु हिन अज़ीम शान फ़क़ीदुल मिसाल इज्तिमा में उहे लफ़्ज़ दोहरायां थो जेके मां मुंहं ते उन्हनि खे दोहराए आयो हुउमि त ॿुधी छॾियो। न जेल खां थो डिॼां, न गोलीअ खां थो डिॼां। तहां तय कयो त जेल या गोली, मां जेल जे लाइ बि तैयार हाँ, गोलीअ जे लाइ बि तैयार हाँ, लेकिन पंहिंजे बुज़ुर्गनि असलाफ अकाबिर ऐं शुहदा जे मसल के छॾण जे लाइ तैयार न आहियां। बाहीअ जे फंदे ते बि हक़ सदाकत जा नारा बुलंद कंदो रहंदुमि जेसिताईं सिसीअ में साहु आहे दीन जी, इस्लाम जी, ख़तरे नबुवत जी, नामूस सहाबा जी, दाढ़ीअ पटके जी ऐं समाजड़ी सिंध जी चौकीदारी कंदो रहंदुसि। मां उन्हनि खे वाज़ह मुंहं ते चई आयो हाँ, हिकु ख़ालिद महमूद तहां रस्ते तां हटायो, लखे ख़ालिद महमूद पैदा थिया आहिनि, शौक़ पूरो कयो, हिकु राशिद हटायो, इंशाअल्लाह लखे राशिद पैदा थी करे तहां जो मुक़ाबलो कंदा।
इंशाअल्लाह ॾाढो आस्ते चई अथव, लॻे थो इरादो न आहे मैदान ते निकिरण जो। मां ख़त्मे नबूवत जे चौकीदारनि जी इंशाअल्लाह ॿुधण थो चाहियां, मां नामूसे सहाबा जे चौकीदारनि जी इंशाअल्लाह ॿुधण थो चाहियां, मां क़िबले अव्वल बैतुल मुक़द्दस जे चौकीदारनि जी इंशाअल्लाह ॿुधण थो चाहियां, मां मस्जिद जे मदरसे जे दाढ़ीअ जे पटके जे चौकीदारनि जी इंशाअल्लाह ॿुधण थो चाहियां, मां सबा जहिड़ी सिंध जे चौकीदारनि जी इंशाअल्लाह ॿुधण थो चाहियां। तयार आहियो मैदान ते निकिरण जे लाइ? तयार आहियो? पक्की ॻाल्हि आहे? ईअं न त मां अॻिते निकिरां पोइ हिते कंधु वरायां त तव्हां मूंखे कादरपुर वारो को नज़र ई न अचे। घबरायो न, परेशान थियण जी ज़रूरत न आहे, कामयाबी तव्हांजा कदम चुमंदी इंशाअल्लाह। मुंहिंजा लफ़्ज़ लिखी छॾियो, मुस्तक़बिल तव्हांजो आहे, कादरपुर वारो मुस्तक़बिल तव्हांजो आहे, जमीयत जा जियालो मुस्तक़बिल तव्हांजो, कामयाबी तव्हांजा कदम चुमंदी ऐं हे सिंध हिकु दफ़ो ॿीहर इंशाअल्लाह बाबुल इस्लाम बणजंदो। हिते को वॾेरो बहतार ख़ान नवाब ऐं सरदार राज न कंदो, हिते राज कंदा त हे ग़रीब राज कंदा इंशाअल्लाह। लिहाज़ा हिम्मत न आहे हारणी, दीन ऐं इस्लाम जे चौकीदारी जे लाइ, ख़त्मे नबूवत जे चौकीदारी जे लाइ। ऐं चाचा हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए मूंखे, दीन जी चौकीदारी कंदे, हाँ मस्जिद जी मदरसे जी दाढ़ीअ जी पटके जी चौकीदारी कंदे, ग़रीबनि मिस्कीननि हारनि मज़दूरनि जे हक़नि जी ॻाल्हि कंदे, जेकर मौत अची वियो त सौदो सस्तो आहे कि न महांगो आहे? ॻाल्हायो यार, मरणो त हूअं ई आहे न, या मौत न ईंदो? पोइ वॾा ज़ाल जे हंज जे मौत को शहादत जो मौत भलो आहे। छा ख़्याल आहे? तयार आहे न तूं? बस तूं मां गॾु कठी आहियूं बसि। इमरान ख़ान जो कारो मुंहुं थींदो ई थींदो, पर इंशाअल्लाह हे मुल्क इस्लामी रियासत बणजंदो। ॾुखाईअ जा ॾींहं ख़त्म थियण वारा आहिनि। ऐं आवाज़ कल्ह बि चयो हो, अॼु बि चवां थो त हे दीवारूं कमज़ोर थी चुकियूं आहिनि, हिननि दीवारुनि खे हिकिड़े धके ॾियण जी देर आहे ऐं अल्लाह जे मदद सां इन्हनि दीन इस्लाम जे दुश्मन कुफतुनि खे किराए करे सुख जो साह खणंदासीं। हे रड़ियूं, हे कूकूं, हे दाहूं अजायूं न आहिनि, ये कूक तिखी, तीर खा खंजर खा तिखी आहे। ये जेको रड़ियूं कयूं था, ये कूकूं कयूं था, ये दाहूं कयूं था, ये अजायूं न आहिनि। ये कूक तिखी, तीर खा खंजर खा तिखी आहे, ये फूक तदी हीर खा ओथर खा तिखी आहे। वहमन जे मुक़ामनि में सुती पजा मगर जे, ये क़ौम उथी पई त पोइ महशर खां तिखी आहे। रुगो तव्हांजे उथण जी देर आहे, रुगो तव्हांजे उथ। मां को हिकु दफ़े साफ़ हिकिड़े सवाल कयो टीवी चैनल ते, चईं हिकिड़ो सवाल कयां? मां चयो बिल्कुलु। चईं इहो ॿुधायो, सिंध लुटिजी वई, फुरिजी वई, माण्हू मोचड़नि में आहिनि, सिंध जे तबाहीअ जो ज़िम्मेदार केरु आहे? मां चयो दादा नाराज़ न थिए त अर्ज़ु कयां। चईं छो नाराज़ थींदुसि? बिल्कुलु तव्हां चओ, जवाबु तव्हांजो हक़ आहे। मां चयो दादा सिंध जे तबाहीअ जा ज़िम्मेदार सिंध वारा पाण आहिनि। मां चई वाह वाह मौली साहब, मोचड़नि में बि इहे, रोज़गार बि इन्हनि खे न मिले, गैस बि इन्हनि खे कोन, बिजली बि इन्हनि खे कोन, इज़त सां वक़्त जी मानी बि इन्हनि खे कोन, वरी कसूरवार बि इहे। मां चयो हा दादा कसूरवार बि इहे। चई साईं उहो कीअं? मां चयो उहो ईअं त जॾहिं इलेक्शन जो ॾींहुं थींदो आहे त पोइ दॿनि में वोट, मां चयो हे थोरे ई विझंदा आहिनि, दॿनि में वोट जिब्राइल इज़राइल ऐं इसराफील ईंदा आहिनि, उहे विझी वेंदा आहिनि। ॻाल्हि घणनि खे सम्झ में अची वई। ॻाल्हि घणनि पंहिंजे पेरनि ते कुहाड़ा पाण था हणो, पोइ वरी 5 साल वारो कजांइ राशिद साहब मरी वियासीं। अब पंहिंजे पेरनि ते कुहाड़ो पाण हयो, हाणे वारो कजांइ मरी वियासीं। बोली ईसाक अलाए छा पावर प्लाट जो ॻाल्हियूं थो लिखे।
केड़ा केड़ा रोवण रोऊं असां बि गॾिजी वेही मंडप जो नारो को लगे पावर प्लांट जे भरसां काजरनि जे घरनि सां लॻ मस्जिद जो कमु अॼु शुरू करायो थे ताम मरमत जो गवर्नमेंट आई आहे काजरनि जी दरख़्वास्त थियो रोकणु चाहे थी कमु रोकियो बंदि कयो न करणु काथे मीरपुर माथे लॻ पावर प्लांट चए थो अॼु कायदियानिन मीरपुर माथेले जे भरसां हिकिड़ी मस्जिद थी ठहे कायदियानिन दरख़्वास्त ॾिनी आहे त मस्जिद जो कमु रोकियो गवर्नमेंट कम रोके थी तो छा ख्याल आहे बंदि कयूं मस्जिद जो कमु हिकिड़े चयो आहे त न अबा कायदियानिन मस्जिद जे कम रोकण जी दरख़्वास्त ॾिनी आहे छा ख्याल आहे कायदियानिन जे दरख़्वास्त मस्जिद जो कमु रोकजे जवाब मिली वियो आहे हिकिड़ी सिर जो कम भी न रुके हिकिड़ी सिर जो कम भी न रुके ऐं इंशाअल्लाह तहां जेतिरियूं मस्जिदूं ड्राहींदव असां ओतिरियूं मस्जिदूं ठाहींदासीं तहां जेतिरा मदरसा बंदि कंदव असां ओतिरा मदरसा ॾींदासीं तहां जेतिरा कूंधर कोहंदव असां नवां कूंधर तैयार कंदासीं ऐं इंशाअल्लाह हिन समाज हिड़ी सिंध के हिकु दफ़ो ॿीहर बाबुल इस्लाम बणाईंदासीं क़ुरान जो क़ानून मोहम्मद अरबी जे शरीयत जो निज़ाम नाफ़िज़ कंदासीं पर उन जे लाइ हिम्मत तव्हांखे करणी आहे जुर्रत तव्हांखे करणी आहे किरदार आवाम खे अदा करणो आहे गफ़लत जे निंड मां उथो मां तव्हांजे दिल जे दरवाज़े ते दस्तक ॾेई रहियो आहियां तव्हांजे सुतल ज़मीरनि खे जाॻाए रहियो आहियां इन खां वधीक तबाही कहिड़ी थींदी कायदियानी असांजे घर जे दर ते अची पहुता आहिनि मस्जिद जो कमु रोकण जूं दरख़्वास्तूं आहिनि यार पोइ त लॾियूं हितां इन खां वरी ॿी तबाही कहिड़ी थींदी कुझु ॻाल्हि सम्झ में अचेव थी नथी अचे ठलनि नारनि ते हाणे कमु न थींदो ठलनि जलसनि ते हाणे कमु कोन थींदो अमली तौर ते हाणे संदरा ॿधी करे हक़ जे आलिमनि सां कुल्लो कुल्हे में मिलाए करे मैदान ते निकिरणो पवंदो दीन जे चौकीदारी जे लाइ मथनि सां कफ़न ॿधणो पवंदा ख़त्म नबुवत जी चौकीदारी जे लाइ नामूस सहाबा जी चौकीदारी जे लाइ मस्जिद जे मिंबर महराब जे चौकीदारी जे लाइ पंहिंजो सिर अॾीअ ते रखणो पवंदो छा तव्हां तयार आहियो अब कहिड़ा कहिड़ा तयार आहियो हथु खणो त मां ॾिसां जाॾे निकिरणो पियो निकिरंदो जाॾे जमात सॼो हलंदो पको वाइदो कूड़ो वाइदो मुड़साणो वाइदो इंशाअल्लाह इन जवान जज़्बनि सां बातिल कुव्वतुनि जे सीननि ते मुंग ॾरींदासीं ऐं दीन ऐं इस्लाम जी मस्जिद ऐं मदरसे जी ॾाढी पटके जी चौकीदारी कंदासीं ऐं जाते आलिमनि सॼो उते पुॼंदासीं उथो नाली उथण जी इजाज़त न वेही रहो अञा मुंहिंजी ॻाल्हि रहियल आहे जाते आलिमनि सॼो उते पुॼंदासीं हाणे 5 तारीख़ कश्मीर जे लाइ जमात तव्हांखे सॼो आहे 5 तारीख़ कश्मीरनि सां यकजहती जे लाइ कश्मीर असांजे शहर खां वधीक असांजे वेझो आहे माखी खां वधीक मिठो आहे ऐं उहा कश्मीर जेको असांजो अठूं टंग आहे अॼु कश्मीरी माउनि भेनरुनि ऐं न्याणियुनि सां हिकु हिकु न्याणीअ सां 40 दरिंदा हिंदू सिपाही ज़िना था कनि हिकु न्याणीअ सां 40 ॼणा अॼु नौजवान कश्मीरियुनि जा कंध कपिया था वञनि असां ॿियो कुझु कश्मीरियुनि जे लाइ नथा करे सघूं रोड ते निकिरी करे उन्हनि जे लाइ एहतिजाज त करे था सघूं पंहिंजे कश्मीरी अमड़नि भेनरुनि ऐं न्याणियुनि जे इज़तुनि जे लाइ मुज़ाहिरो तो करे था सघूं कलाक ब कलाक वेही उन्हनि जे लाइ पंहिंजो पघर त गाड़े था सघूं हिकु 5 तारीख़ कश्मीरियुनि सां इज़हार यकजहती ॿियो 11 तारीख़ 11 फरवरी शाम जो 4 बजे मदरसा हम्मादी मंजिलगाह सखर में कायद मिल्लत इस्लामिया इमामुल इनक़िलाब हज़रत मौलाना फजलुर रहमान साहब घोटकी ऐं सखर जे सभिनी कारकुननि खे सॾियो आहे छा तव्हां पंहिंजे क़ाइद जे हुक्म ते लब्बैक चवंदे 11 फरवरी ते मदरसा मंजिलगाह सखर पहुचंदो इंशाअल्लाह कहिड़ा कहिड़ा साथी 11 तारीख़ पहुचंदा जी कहिड़ा कहिड़ा साथी पहुचंदा पको वाइदो आहे इंशाअल्लाह अल्लाह तव्हांजो ऐं असांजो हामियो नासिर आख़िरी ॻाल्हि उहा इहा त तव्हांजे इल्म में
ये गाल तवज्जो सां ॿुधो, असुल कम जी गाल, मुंहिंजी सॼी तकरीर जी कम जी गाल ये, उथो न वियो, ओ दोस्त वेही रहो, असुल गाल त हाणे आहे, तव्हां भॻा था वञो। शहीद वालिद जे शहादत का वठी करे तव्हांजे इल्म में आहे त जमात मुसलसल ॾींहं राति तहरीक में आहे। कोई मैदान अहिड़ो न आहे जाते जमात कमी कई हुजे। हर महाज ते जमात पंहिंजो किरदारु अदा कयो। अल्लाह तव्हांखे जज़ाए ख़ैर ॾे। तव्हां न सी ॾिठो आहे, न गर्मी ॾिठी आहे, न राति ॾिठी आहे, न ॾींहुं ॾिठो आहे, न झुड़ ॾिठो आहे, न मींहुं ॾिठो आहे। तव्हां जमात सां निभायो आहे। अल्लाह तव्हांजी इज़तुनि में इज़ाफ़ो करे। लेकिन हींअर सूरत हाल इहा आहे घर में 2 टालूं बि 2 रुपयनि खां सवा कोन था पचनि। ईअं आया कोन्हे। 6 सालनि खां हणी हणी कमु टपाए आयासीं। हाणे जमीयत उलमा इस्लाम सूबे सिंध वटि 1 रुपयो बि खीसे में कोन्हे। सूबे जी जमात वटि लारकाणे जी शहीद इस्लाम कॉन्फ्रेंस जो बि 8-10 लख रुपया कर्ज़ रहियल आहे। हाणे इसराइल मुर्दाबाद मिलियन मार्च कराची में कईसीं, वरी 8 तारीख़ हैदराबाद में जलसो आहे। रोज़ जमा जा प्रोग्राम आहिनि। हड़ में कुछ भी कोने। ऐं मां के ख़्वाब में राति ॾिठुमि त कादिरपुर जा माण्हू जेका सखी आहिनि, सिंध जो कोई बि माण्हू एतिरो सखी कोन्हे। मूं वारा मौलवी कंधु हेठि करे था खिलनि। चंदो खपे, चंदो ॾींदव? ॾियो। घटि में घटि 100 रुपयो, वधि में वधि जेतिरा ॾेई सघो था कढो, स्टेज जे तरफ़ मोकिलियो। वेठा रहो, बसि अॻे दोस्तनि खे ॾींदा। घटि में घटि 100 रुपयो। कोई दोस्त रखंदा वञो हिते साम्हूं टेबल ते, मोकिलियो मोकिलियो। घटि में घटि 100 रुपयो, वधि में वधि जेतिरी अल्लाह तव्हांखे तौफ़ीक़ ॾिनी आहे, तव्हांजो इहो पैसो जमात जे कम में लॻंदो। जज़ाकुमुल्लाह। घटि में घटि 100 रुपयो, वधि में वधि जेको ॾियो। जेका गेट ते बीठल आहिनि न, बॉर्डर ऐं बांग्लादेश वारो, हूअं बि बन्ने ते बीठा आहियो। जल्दी पैसा मोकिलियो त तव्हांजो नालो बि अॻियनि में शामिल थिए। हेठि रखो, हेठि रखो, हेठि रखो टेबल ते। तव्हां वेही रहो, स्टेज वारा वेही रहो, सभई वेही रहो, स्टेज वारा वेही रहो। अबा तू बि वेही रहो। मोकिलियो मोकिलियो, उथो न, दुआ थींदी। ईअं न उथो, ईअं न उथो, बसि वेही रहो। मुंहिंजी अर्ज़ ॿुधो, गुज़ारिश ॿुधो, वेही रहो पंहिंजनि निशिस्तुनि ते। जाते वेठा आहियो वेही रहो। दोस्त वेही रहनि, दोस्त मोकिलींदा वञो, अॻिते मोकिलींदा वञो, हिम्मत कयो। घटि में घटि 100 रुपयो, हाली न, घटि में घटि 100 रुपयो।